सिंधु दरियाह मां निकिरंदड़ केनालनि ख़िलाफ़ सिविल अस्पताल मिठी जा डॉक्टर रोडनि ते अची विया। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन थरपारकर जे सॾ ते डॉक्टरनि ओपीडी जो बाइकॉट करे एतिजाजी मुज़ाहिरो कयो। केनालनि ख़िलाफ़ नारेबाज़ी पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन थरपारकर जे अॻवाननि डॉक्टर हफ़ीज़ अहमद दल, डॉक्टर साहिब ॾिनो जंझी, डॉक्टर मदन लखवानी, डॉक्टर चंदर सिंधी, डॉक्टर दिलीप नंदवाणी जी अॻवाणीअ में सिविल अस्पताल मिठी जे मेन गेट आॾो एतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻवाननि चयो त असांखे सिंधु दरिया ते को बि केनाल नथो घुर्जे। वफ़ाक़ी हुकूमत केनाल कढण वारो फ़ैसिलो वापसि वठे, न तहरीक खे वधीक तेज़ कंदासीं। जेसीं ताईं हिक बि सिंधी ज़िंदा आहे तेसीं ताईं पाणी ते धाड़ो हणण न ॾींदासीं। वकील समेत जेके एहतजाज थियनि पिया, असां उन्हनि सां यकजहती जो इज़हार कयूं था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची